अलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ुशि ऐं बाशुदा साथियों। तव्हां पिया ॾिसो बुक्स एंड ट्रेवलर्स चैनल, जेकी किताबनि ऐं तारीख़ी मालूमात हंधनि जे बारे में जेके नवां नवां जॻह नयूं नयूं जॻहियूं जिते तारीख़ी हैसियत रखनि उन्हनि जे बारे में तव्हांखे मालूमात ऐं नवनि किताबनि पुराणे किताबनि जो जेका आहे सो तारीफ़ सिर्फ़ु त कहिड़ा किताब मार्केट में आया न आहिनि। साथियों, अॼु जेके ॿ किताब तव्हां ॾिसो पिया, सेवण ते थियल काहूं हमला ऐं हुकूमतूं सिंध ते हमलनि जी तारीख़। अॻिते जो तो तारीफ़ करायूं था, अॻिते हली थोरी वज़ाहत कंदा हलूं। साथियों, इहो सेवण हुजे या जेके बि दरिया या समुंड जे पासे वारा जेके शहर हुआ सिंध जा, उते जल्दी हमला थिया। सबबु इहो त अॻे रस्ता जेके हुआ हू घटि हुया, जेके जाग्राफी तौरु ज़मीनी रस्ता, पोइ पाणी वसीले मुख़्तलिफ़ मुल्क जीअं असां वटि पोर्चुगेज़ बि आया, ईरान वरी जेके हेठों रस्तनि ज़रिए आया आहिनि, जाबुल रस्ते जा मैदानी इलाइक़नि ज़रिए आया। पर अंग्रेज़ आया या जेके ॿिया जे कुझु हमलावर आया, उहे सिधो सो असांजा बंदरगाह वसीले, जीअं सेवण असांजो बंदरगाह रहियो आहे तारीख़ी सेविस्ता नाले सां, उते इहो जेके आहिनि सो हमलावर आया। उते हम सुठो बंदरगाह हुयो ऐं जेके उतां हमला थिया उतां फ्लूट कई वई। ऐं ॿिया सामूंडी इलाइक़नि ज़रिए बि जेके आहिनि सो हमलावर ईंदा रहिया, जंहिं सिंध खे फुरियो लुटियो ऐं माल गनीमत सम्झी फुरींदा रहिया, लुटींदा रहिया। हमलावर सदाईं सिंध ते काहूं कयूं, सिंध सदाईं दिफ़ा में विड़ी आहे। वधीक मां कोन थो ॻाल्हाए सघां, छो त हिकिड़ी क्राइटेरिया हिकिड़ी महदूद आहे, मखसूस आहे, जंहिंजे अंदरि तव्हांखे ॻाल्हाइणो आहे दायरे में, न त तव्हांखे स्ट्राइक वग़ैरह लॻी सघनि थियूं। तो साथियों, सिंध ते जेके बंदरगाहूं, जीअं असांजो मोहम्मद बिन क़ासिम जो जेको हमिलो हुयो, या जेके सेवण ते, या असांजो ठटे ते, ठटो त माना छा ॻाल्हि कजे, तबाह बर्बाद करे छॾियो उन्हनि खे। सो सिंध ते मुख़्तलिफ़ हमलावर ख़ुश्की ज़रिए बि हमलावर थिया, पर पाणी ज़रिए, दरिया ज़रिए, समुंड ज़रिए बि जेके ख़ुशहाल सिंधी जंहिंखे बर्बादु करे विया, तबाह करे विया। सो इन्हनि किताबनि जे हवाले तारीख़ खे पढ़णु सम्झण लाइ असांखे पंहिंजा दरिया, पंहिंजा समुंड, पंहिंजा दरिया, पंहिंजो ढंढू, पंहिंजा ढोरा, जेके असां तारीख़ी हैसियत रखंदड़ आहिनि, असां ज़रूरु उन्हनि जे बारे में मालूमात रखूं, उन्हनि जे बारे में ॼाण रखूं। किताबनि ज़रिए, वीडियो ज़रिए, आम माण्हुनि जे वार्ता ॿुधण ज़रिए। सो ही सिंध सॼी सोन आहे, सॼी सिंध भरी पई आहे, जेको आहे सो मालामाल ज़ख़ीरनि सां ऐं उन्हनि पेरनि सां जंहिं फुरियो लुटियो ऐं सिंध खे तबाह कयो। अचो किताबनि जो आगाज़ था कयूं। किताब जी तारीफ़ जो आगाज़ करणु खपे। चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट ऐं हिन वीडियो खे ॿियनि सोशल नेटवर्क संगत सां वंड कंदा त वॾा वड़ थींदा। साथियों, ही किताब आहे सेवण ते थियल काहूं ऐं हमला ऐं हुकूमतूं। ही जेको आहे सो तहक़ीक़ ऐं तसनीफ़ आहे मीर हाजन मीर जो सुठो किताबु आहे। थोरो तारीफ़ कराईंदा हलूं। सेवण जो शहर कंहिं हसीन दोशीदा वांगुरु ॾेक ॾिए थो। कोह काफ़ जूं परियूं जेका सेवण खे ॾिसंदा ज़रूरु सोचंदा ॾियनि हा। हूअं बि हज़ारे माण्हू धरती खे सजा ॾींदा रहनि था। पंहिंजे वतन शहर खां असांजो को बि दुनिया जो हिसो ख़ूबसूरत न थींदो आहे। सेवण शहर तस्मा जादूगर जो हिकु अहम जुज़ आहे, जंहिंजी अखि अकाब जहिड़े बदन हसीन महबूब जहिड़ो आहे। हिन शहर खे कीअं लाहा चाढ़े वेठा आहिनि। हिन जे दौर जा कई शहर पंहिंजो वजूदु विञाए वेठा आहिनि। बंबोर, ब्रह्मण आबाद, मंसूरा पंहिंजी समझ बरक़रार न रही सघिया, पर सेवण कॾहिं लहंदो, कॾहिं चढ़ंदो, कॾहिं फिटंदो, कॾहिं टहंदो, कॾहिं डहंदो, कॾहिं हमलावरनि जे वर चढ़ियो, कॾहिं ज़ालिमनि जाबरनि जे हिन वजूद खे ज़ख़्मी कयो। लेकिन खीथ जबलनि जे कतरनि जा भॻो टोड़े जबल जे कप ते उभो कल्स जीअं बीठो रहियो। हिन खे वक़्तु लहण ज़रूरु लोॾियो, पर पंहिंजे वजूद बचा पाण खे तारीख़ में ज़िंदा जावे रखंदो आयो आहे। उहो शहर आहे जो असुल खां जाग रहियो आहे, 24 कलाक खुलियो रहंदो आहे। सेवण कॾहिं सुतो न आहे, जंहिंजी घिटियुनि मां मीर रक़्सम जा आवाज़ अचनि था, नगारनि जा नाद वॼनि था। हर दिलि कलंदरी में दम दम धमाल आहे। सेवण कमाल आहे, सेवण कमाल आहे। सो साथियों, थोरो जज़्बाती थी वियुसि, माफ़ु कजो। हक़ थो थिए असांजो, असांजा शहर, असांजे मालिकी नथी, असांजा शहर असां फसिया था वञनि। सो ही किताबु ताज़ो हाणे मुंहिंजे हथु चढ़ियो आहे। मां ही वरितो लाड़काने मां। अगरि के वठणु चाहे त हिन इदारे खे बि कॉल करे सघो था।
त हीउ तव्हांखे मोकिले सघे थो घर वेठे अधु क़ीमत ते। मूंखे त ईअं मिलियो आहे, बाक़ी हाणे ख़बर न आहे तव्हांखे। सो हीउ थोरा चैप्टर वॾो आहे तमामु। पहिरियां बाब पहिरियों सिंध ते आगाटी हमला ऐं सेवण। ठीकु आहे साथी। बाब ॿियो आहे ऐं उन में आहे हीउ बाब ॿिए में जा चैप्टर्स। बाब टियों राय घराणो ऐं सेवण। बाब चौथो ब्राह्मण घराणो सेवण सिंध ते अरबन जा हमला। बाब पंजो अमूई घराणो ऐं सेवण। बाब छहों गोरी हुकूमत ऐं सेवण। बाब सतो गज़नी दौर में सेवण। आल सप्तगेन हुकुमरान। ॾाढी ज़बरदस्त शइ आहे। मां जेको आहे तारीफ़ तव्हांखे हिकु बाब अठों सेवण ऐं ग़ुलामान ख़ानदान जी हुकूमत। ऐं बाब नओं ख़लीजनि जी हुकूमत ऐं सेवण। हीअ ॿिया चैप्टर जेके आहिनि उन में हिकिड़ो मां तव्हांखे मुंड मुंड पढ़ी ॿुधाईंदो थो वञा पियो। बाब ॾहों तग़लक दौर में सेवण। तग़लक घराणे जो हुकुमरान गवर्नर ऐं गवाणी। बाब यारों सुमरा हुकूमत सेवण सिंध जी पहिरीं औरत हुकुमरान ताराबाई। सिंध जी ॿी औरत हुकुमरान हमूबाई। बाब ॿारहों समा दौर ऐं सेवण। जंहिं समा दौर में हीअ समा सेवण। ॼाम सलाहदीन ॼाम शेर ॼाम सदर ॼाम सिकंदर ॼाम फताह खान ॼाम सिकंदर ॿियों। बाब तेरहों सेवण अरगोननि जे दौर में टिल्टी जे पहिरीं जंग शाह बेग जे सेवण ते का। बाब चोॾहों सेवण ते तुरखान जे दौर मिर्ज़ा ईसा खां तुरखान सिर्फ़ लुट करणु कब्ज़ो। हीज मिर्ज़ा जानी बेग जी वफ़ात। अकबर बादशाह जी वफ़ात। जहांगीर जी शादी। बाब पंद्रहों मुग़ल दौर सेवण शमशीर ख़ान जो तबादलो सेवण ते मीर अबुल बका अमीर ख़ान जी गवर्नरी सेवण शमशीर ख़ान जी ॿियो भेरो अमलदारी। ऐं हीउ जेको ॿियो 16हों चैप्टर मुग़ल दौर में सेवण जा परगि॒णा। बाग़बान परगि॒णो। पाट परगि॒णो। नेरून क़िलो गाह परगि॒णो। ऐं बाब 17हों कलोड़ा दौर में सेवण चनिया ख़ान जंगारा बाजारा जो बुनियाद। चनिया ख़ान जहांगारा ऐं बाजारा जो बुनियाद। कलोड़ा दौर में आदम शाह कलोड़ो। मियाँ नसीब महमद कलोड़ो। मियाँ दीन मोहम्मद कलोड़ो। नूर मोहम्मद कलोड़ो। खुदा यार ख़ान नादिर शाह अफशान सिंध। बाब अरिड़हों टालपो दौर में सेवण कल्होड़ो ऐं टालपो ऐं तालका अमीर फ़तेह अली ख़ान बाब उणिवीहों अंग्रेज़ दौर में सेवण ॿी दुबे जी जंग कर्नल रॉबर्ट जो सेवण में अचणु। बाब नामो सिंध जी तारीख़ एसिफ जो आखाणियूं। हीउ जेको आहे सो जिते देवान चंद सेवाणी। बाब उणिवीह बाबनि ते असांजो जेको आहे सो अञा अॻिते हलनि था पिया। बाब वीहों सेवण पाकिस्तान सॼण खां पोइ सेवण में हुसन जी बार सेवण जो मेन प्राइमरी स्कूल जिते शागिर्द। बाब 20 ऐं बाब 21 सेवण जा क़दीम शहर ॻोठ आरादी लकी शाह सदर टेड़ी खबड़ोड़ जहांगारा सामताणी बाजारा टल्टी नेंग शरीफ़ टहणी बूबक बख्तियारपुर सांगापुर सेवण जो डंडूं काई मंछो ढंढ छिनी करमपुर ठटे वली मोहम्मद ॾही पर ॾही पखियुनि जा क़िस्म। 21 बाब मंछो जी निज़ाबत ऐं ॿेड़ियुनि जा क़िस्म बुख़ारी ढंढ मियाँ मोटण ढंढ। बाब 22 सेवण जा क़दीम माग बस्तियूं सेवण जे क़दीम तारीख़ी क़िलो बुल्ले जी भठी लुंडी भठी कोटली जो दरो लाखियो माग बड्डो माग लोहड़ी जा लोहरी बंदरी बंदरी बंद कांधवाग सत घर गाज़ी लक्ष्मी जी माड़ी दंब भली काई जी भठी पीर लाल छते जो माग। बाब 23 सेवण में लॻल कोतबा ऐं बेबलोग्राफी। 23 बाबनि ते मुश्तमिल हीउ एॾो मां तारीफ़ कराईंदे ई जेको आहे सो लिंग था कढण थोरो हाजन मीर जो थोरो पढ़ंदा। तारीख़ हमेशह गुज़िरियल वक़्त में थियल मामलनि जा वाक़िअनि हुकूमत तौक़ीन तब्दीली ॻोठनि शहरनि ज़ालमनि हक़ीक़त सक़ावत तहज़ीब आसार क़दीम जाइन खंडरात ज़िक्र त ॿधल हूंदी आहे उते तारीख़ थियल वॾा तोड़े नंढा वाक़िआ हिकु वॾी अहमियत रखंदा आहिनि। तहज़ीब तमदो अञाण तारीख़ में मिलंदा आहिनि। समाज जी हालतूं रहणी करणी समाज जो रावट आइन में अक्सर जी नज़र ईंदा आहिनि। सेवण सिंह तारीख़ में हीरे मिसल आहे उहो बि डायमंड हीरो जंहिंजो को मुल्ह ई न आहे। बेशक अगरि मीर हाजन मीर हिन में कुझु तस्वीरूं ॾी हाणे तारीख़ी सो ॾाढो भलो थी पियो आहे। 550 सुफ़नि ते मुश्तमिल किताब मुख़्तसिर जामे जेतिरा चैप्टर अथसि ओतिरो हिन जो कमु आहे। वठणु चाहियो पढ़णु चाहियो मार्केट में कन कढियूं पियो आहे।
तव्हांजी मर्ज़ी आहे, न वठंदव वठूं, तव्हांजी मर्ज़ी आहे, जाॾे पेर ताॾे केरु, अचो त वरी ॿिए किताब जो तारीफ़ करे। हीअ आहे सिंध ते हमलनि जी तारीख़। हीअ बि अयाज़ भागत सुठो कमु कंदो थो अचे, तारीख़ी कमु कंदो थो अचे। अॻ में बि हिन किताब हिन इदारे जा लाखो फुलाणी ऐं शहीद दुल्हे दरिया खान, हीअ पुराणो छापो आहे 2011 जो। हिन महिल हिनखे 13 साल थी चुका आहिनि, पर मिले त वाह वाह। सिंध अमर धरती सिंधी ऐं आर्या, सिंधी ईरानी सिकंद मक़दूम जा सिंधियुनि जी विड़ांद, सिंधियुनि जी ऐलान आज़ादी, मौर्या ख़ानदान खां सिंध जी हालति, साका क़बीले सिंध में आमद, कशान घराणो सिंध जी ईरान सां मदद, गुप्त घराणे जो हमिलो, हुअण लोकनि जो ॾहका, सिंधियुनि जी हाकिमियत, सिंध जी हालति, आर्यनि खां पोइ नौशेरान जा काह, अरब ऐं सिंध, शाह हुसैन अरगोन जा ज़ुल्म, शाह बेगरुन सिंध ते हमिलो, तुर्खान जा कुल्लूर, सुल्तान महमूद कोलकाता जो दौर, मुग़ल हाकमनि जा ॾाढे ज़ुल्म, कलोनी जे दौर में धारियुनि जूं साज़िशूं, सिंध ते अफ़गानिस्तान जा राता, शाह जहां जूं शहर अंगेज़ूं, टालपुर दौर में अंग्रेज़नि जूं साज़िशूं, अंग्रेज़ साम्राज्य ऐं सिंध। फ़कीर मोहम्मद लाखिया ॿ लफ़्ज़ पबशर इदारी चोथों किताबु आहे सिंध, ऐं हीअ असांजे हथनि में आहे किताबु बिल्कुलु। बाक़ी अयाज़ भागत पाण दिलबर माण्हू छा थो चए, हीअ जेको आहे सो नक्शो आहे पुराणो। तारीख़ माज़ी जो हक़ीक़त आहे जंहिंखे क़ौमूं पंहिंजे पस मंज़र में ॾिसी मुस्तक़बिल लाइ सोचींदियूं आहिनि। बिल्कुलु सुञासीं, तारीख़ माज़ी जो हक़ीक़त आहे जंहिंखे क़ौमूं पंहिंजे पस मंज़र में ॾिसी मुस्तक़बिल लाइ सोचींदियूं आहिनि। साथियो, हीअ तारीख़ी दस्तावेज़ी किताब पढ़णु चाहियो, वठणु चाहियो, मार्केट में पिया आहिनि। सिंध ते हमलनि जी तारीख़, सेवण ते थियल काहूं, हमला ऐं हुकूमतूं, किताब वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, तव्हांजे साम्हूं आहे। बसि वेंदे वेंदे नंढिड़ो अर्ज़ु त किताब चैनल खे माफ़ु कजो, चैनल खे लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब कंदा त वॾा तव्हांजा वॾा थींदा। वीडियो खे लाइक, कमेंट, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं ॿियनि सोशल प्लेटफॉर्म ते वंड कंदा त वॾा तव्हांजा।